ایکڑے ملا لکھی چٹھی چئی سائیں بخاری میں حدیثہ چھائے بخاری میں حدیثہ کہڑی حدیثہ کہ قیامت جو ڈہاڑو تھیندو نبی سے پاڻ تو فرمائے قیامت جو ڈہاڑو تھیندو ماں حوض کوثر تے جی بیہندس پو جڑے حوض کوثر تے بیہندس تے پو ہکڑا اہڑا منجا مسلمان امتی ہوندا جے حوض کوثر ڈوڑندا ایندا ماں ان کے سنجاندس فلانا 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 پانی پیڻ ایندا ملائک ان دے آڏو اچي بیہندا ऐं उनखे मूं ॾे अचणु न ॾींदा हौज़ कोसर जे वेझो अचणु न ॾींदा मां चवंदुसि उसैहाबी इहे त मुंहिंजा सहाबी हुया इहे त मुंहिंजा सहाबी अथव इनखे छॾियो त अचनि मां हौज़ कोसर ते पाणी पीआरियां नबी पाक खे मलाक चवंदा सोना तोखे ख़बर कान्हे तोखां पोइ फिरी विया तोखां बाद में कहिड़ा कहिड़ा बुछड़ा कम कया तोखे ख़बर ई कान्हे का तंहिंजे करे हाणे इहे हौज़ कोसर जे लाइक़ न थींदा उहो नबी चवंदो भला छॾियो मां बेज़ार आहियां पोइ नबी पाक खां तड़े हुनखे मलाक परे विठी ईंदा ॾिसो इन मां मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे का हुज़ूर खां पोइ बुछड़ा अमल कयूं हुज़ूर खां पोइ बुरायूं कयूं हुज़ूर खां बाद में दीन खां फिरी विया जन्नतीअ मां जहन्नमी बणिजी विया पर नबी पाक चवे पियो मुहजाहन ख़बर हुजे सा त छो चवे हा मालूम थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे उहो मलाक ॿुधाईंदा उन खां पोइ नबी हथ पटे वेंदो मालूम थियो त ग़ैब कोन्हे न तौहीद कयो तौहीद ॻायो शिरक न सेखारियो माण्हुनि खे ग़ैब ख़ुदा खे आहे अलाह खे बि नबी खे शिरक थी पियो तौहीद हिकु ख़ुदा खे ॿिए खे आहे कोन ॾिसी नबी खे ख़बर कान्हे न हाय हाय मुंहिंजा सोना इहा हदीस सची आहे चओ हदीस चओ सची आहे खोले थो ॿुधाए चओ सची हदीस आहे मां मुल्ला खे चओ ॻाल्हि ॿुध इहो वाक़ियो कॾहिं थींदो चई क़यामत में चओ वा कॾहिं थींदो ॾाढे चओ कॾहिं थींदो 1400 साल त गुज़री विया आहिनि अञा क़यामत कान आई आहे अञा अॻिते ख़ुदा खे लाइ केतिरो वक़्तु हलाइणो आहे कॾहिं ईंदी 1400 साल नबी पाक अलैहिस्सलाम अॻु में ॿुधायो आहे हीअं थींदो महबूबा करीम जो वाक़ियो क़यामत में थियणो आहे ॿुधाए हिन दुनिया में थो वञे ओ मुल्ला पंहिंजे ईमान खे तूं हाज़ुर सम्झ अथी त कोन पर अकुल खे सम्झी पंहिंजा खां पुछाए त इहो त ख़ुदि नबी करीम जो ग़ैब आहे जो छो वाक़ियो कोन्हे अॻे पियो मुहम्मद ॿुधाए तूं थो चवीं त नबीअ खे ग़ैब कोन हूंदो तॾहिं चवंदो त इहे मुंहिंजा सहाबी हुया ऐं तूं नबी करीम जी इन हदीस मां इल्म ग़ैब जी नफ़ी पियो साबित करीं पर मां तो साबित कयां त ख़ुदि इन हदीस मां साबित आहे त मुहम्मद करीम अॻे ई ॿुधाए पियो ख़बर आहे न साईं खे हीअं थींदो अञा दुनिया में उहा ॻाल्हि आई कान्हे का क़यामत में थियणी आहे पर मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात अॻु में ॿुधाई आहे चयो उहे केरु हूंदा महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे लाइ चवंदो मां महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे इल्म जो कमाल थो मञा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अहिड़ा खोड़ हूंदा न जेके ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बि पढ़ंदा ॾाढ़ियूं बि डिघियूं सॾाईंदा मुवहिद बि हूंदा उहे बि असहाबनि जे रंग में सूरत में वञी करे पाण खे असहाबी सॾाए हौज़ कोसर ॾे पे वेंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हुज़ूर जूं तौहीनूं कंदा नबी पाक जे ज़माने में ज़ुल्ख़ुवैसरो कोन हो ॻाल्हायो असहाबी मां मुराद माना सोबत में रहण वारो अचण वारो ॾिसण वारो ज़ाहिर में कलमे भरण वारो महबूब जे ज़माने में हिकिड़ो ज़ुल्ख़ुवैसरो आहे नबी करीम गनीमत जो माल वेठो विरहाए सरकार ॾींदो वञे पाण फरमाइनि था अल्लाह योती व अना क़ासिमुन रब ॾींदो आहे मां मुहम्मद विरहाईंदो आहियां त सरकार विरहाए वेठो उहो ज़ुल्ख़ुवैसरो थी बीठो ए दिल या रसूल अल्लाह ओ नबी इंसाफ कर इंसाफ बेइंसाफी न कर इंसाफ सां विरहाए सरकार फरमाए था वैलक इल्लम आदिल फमन यादिल मिन बादी तुंहिंजे लाइ वैल आहे मां इंसाफ न कंदुसि त ॿियो केरु कंदो मूंखां वधीक ॿियो केरु इंसाफ वारो ॼाओ आहे न को ॼमंदो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु तलवार छिके कढी आहे सरकार फरमाए था छा थो करीं ए ज़िल्ली या रसूल अल्लाह अन अज़रिब उनकहू ऐ अल्लाह जा नबी मूंखे मोकल ॾे त हिन वहाबीअ जो मथो वढिया हिन जो सिर कलम कया हिन खे ख़त्म कया नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था दाहो या उमर ऐं उमर हिन खे छॾे ॾे हे अकेलो कोन्हे इन मिन दिई कौमुन
इन जे जिस्म मां नस्ल मां खानदान मां हिकड़ी कौम पैदा थींदी जेका क़यामत ताईं हलंदी रहंदी। इहा ई कम हूंदा जेके हिन जा कम आहिनि। या रसूल अल्लाह पार पता ॿुधाए। मदीने जो मीर तो फरमाए यक़रऊन अल क़ुरान वला युजाविज़ु तराक़ीहिम। क़ुरान घणो पढ़ंदा पर निड़न खां हेठि कोन लहंदुनि। नमाज़ी हूंदा तव्हां खां ॾिघियूं नमाज़ूं पढ़ंदा, रोज़ात हूंदा तव्हां खां ॾिघा रोज़ा रखंदा, इबादत तव्हांजी खां हुननि जी घणी हूंदी। अवां हिननि जे तक़वा परहेज़गारी खे ॾिसी लॼी पिया थींदव, शर्मिंदा पिया थींदव। पर मुंहिंजा महबूब तोता कुर्बान वञा पाण फरमाइनि था यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहमु मिन अर्रमिया। इन रोज़े हज ज़कात क़ुरान तिलावत मदरसन तबलीगुनि जे बावजूद दीन खां ईअं निकिरी वेंदा जीअं तलवा तीर कमान मां निकिरी वेंदो आहे। नमाज़ुनि जे बावजूद पक्का बेदीन हूंदा। साहबी तो चवे महबूब असांखे झलियो त न मारियो, क़यामत ताईं हलंदा। सच ॿुधाए त सोने नबीअ जी ॻाल्हि सची थींदी या न? हथ मथे खणी वाइदो कर, थींदी या न? मुंहिंजे हबीब जी ॻाल्हि सची थींदी। महबूब फरमा थी